नासिन वाक़िया नासिन सिंध जे तालीम खाते ग्रेड 17 मां 18 में प्रोमोशन हासिल कंदड़ 522 हेड मास्टरनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कनि था हैदराबाद मां सलीम अला टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे तालीम खाते मेहरान टीवी ते हलियल ख़बर जो नोटिस वठंदे नेठ 4 महीननि बाद ग्रेड 17 मां ग्रेड 18 में प्रमोशन हासिल कंदड़ हेडमास्टरनि जी प्रमोशन जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। मजमूई तौर ते 522 हेडमास्टरनि खे ग्रेड 17 मां 18 में प्रमोशन ॾिनो वियो आहे, जंहिंमें 361 मर्द ऐं 161 औरत हेडमिस्ट्रेस शामिल आहिनि। जॾहिं त पाइट जी ट्रेनिंग मुकमल न हुअण सबबि 176 हेडमास्टरनि जा प्रमोशन रोकिया विया आहिनि। पर हिते हैरत जी ॻाल्हि इहा आहे त इहे प्रमोशन एक्टिंग चार्ज तहत कया विया आहिनि। जेके जिन प्रमोशन हासिल कयो आहे हेडमास्टरनि जो चवणु आहे त इहो तरीक़ेकार सिर्फ़ु तालीम खाते में आहे। प्रमोशन हासिल कंदड़ केतिरनि ई हेडमास्टरनि जो चवणु आहे त शेड्यूल 3 मुताबिक़ जेकॾहिं प्रमोशन जो टाइम पूरो नथो थिए त उन्हनि जी पहिरीं वारी जेका सर्विस आहे उन मां उहा सर्विस खई वेंदी आहे। पर हिते एक्टिंग चार्ज तहत प्रमोशन कया विया आहिनि, जंहिं सबबि हेडमास्टरनि में ॻणती छायल आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त जिन हेडमास्टरनि जो प्रमोशन जो टाइम पूरो नथो थिए त उन्हनि जी पहिरीं वारी सर्विस मां उहो टाइम पूरो कयो वञे, छो त केतिरा ई अहिड़ा हेडमास्टर बि हिन लिस्ट में शामिल आहिनि जिन जी सर्विस 25 खां 30 सालनि ताईं बि आहे। जी सलीम अला, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।